नाज़रीन, सांगड़ में बोॾ खां पोइ बाखरे माल में फिफड़नि जी बीमारियुनि कर खंयो, जंहिं करे आला नस्ल जूं लखें रुपयनि जी मालियत जूं बकरियूं मरण लॻियूं, जॾहिं त लॻापियल खातो अघूर निंड सुतल आहे। तफ़सील एडी कुंभर जी हिन रिपोर्ट में। हालिया बोर जिथे इंसानी ज़िंदगी मफलूज बणाई, उते चौपायो माल बि बरसातनि दौरान वॾे अज़ाब भोगण ते मजबूर हो। चौपाए माल खे मच्छरनि जे आज़ार मौत जी निंड सुम्हारियो ऐं माल में बीमारियूं पिणु पैदा कयूं। बरसातनि खे 2 महीना गुज़री विया, पर चौपाए माल जूं ज़िंदगियूं अञा बि ख़तरे हेठि आहिनि। हिन वक़्तु बि बाकरो माल फिफड़ी जे बीमारी में मुब्तला आहे। पेरूमल ॻोठ जिमा ख़ान बुगटी में नाले वारो गुलाबण नस्ल जे बकरियुनि जे शौक़ीन जिमा ख़ान बुगटी जूं बरसातनि दौरान 26 बकरियूं फिफड़ी जी बीमारी में मुब्तला थियण करे मरी वयूं। इहो सिलसिलो रुकजण बजाए वधण लॻो। लाॻापियल खातो अञा सुजाग न थियो। मालवंद सख़्तु परेशान आहिनि। बारिशनि खां पोइ यकी ही माल असांजो बीमार आहे। असां सांगड़ ताणी बि हुननि खे चयो आहे। बकरियुनि जे शौक़ीन जिमा ख़ान बुगटी आवाज़ न्यूज़ खे ॿुधायो त चोतरफ़ पाणी आहे, माल जो चारो बि ख़तमु थी वियो आहे। लायो स्टॉक खाते जी टीम आई, नाले मात्र वैक्सीन करे वई, जंहिं बि असरु न ॾेखारियो। माल अञा बि बीमारियुनि में वकोड़ियल आहे। तस्दीक वारी सुठी दवा असां वटि न थियो। वैक्सीन कयो अथनि, उन वैक्सीन बावजूद बि असांजी माल मरे पियो थो। ही 26 पहरो आहे जेका अॼु मुअल आहे। ही गुलाबी नस्ल जूं बकरियूं आहिनि। हाणे हिन बारिश खां पोइ अॼु सूधो फसल बि सभु ख़तमु थी वियो, जेको आहे तव्हांजे साम्हूं आहे। ऐं उहो त कुदरत जे अख़्तियार आहे, पर कुझु असांजो ताउन सरकार जी बि थियणु खपे। ही हारी नारी असांजा अञा ताणी हिन शाख ते हिन हालनि में वेठा। बकरियुनि जे शौक़ीन जिमा ख़ान बुगटी वधीक ॿुधायो त लखें रुपयनि जे मालियत जूं बकरियूं मरनि पियूं। लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। लाॻापियल खाते हिन पासे तवजो न ॾिनी त बकरियूं धारण जे शौक़ तां हथु खणणो पवंदो। ॾिसूं था त शौक़ु छॾिणो पवंदो। फिफड़ी आहे असांजे हिसाब में, फिफड़ी आहे। असां हिकु ॿिनि खे पेट चीरे ॾिठो आहे त फिफड़ बाक़ाइदा हुनजा ख़तमु आहे। इहा बीमारी आहे। हाणे इन जे लाइ बि असां सां को ताउन, को वार कोन आहे। ऐं तंहिंखां सवाइ कंहिं शइ जी बि हाणे असां केतिरो दां कयूं, कंहिंखे अपील कयूं, छा चऊं। बकरियुनि जे ख़फ़ती जिमा ख़ान बुगटी हुकूमत सिंध ऐं लाॻापियल खाते खां घुर कई आहे त मालवंद भाॻियुनि जी सहायता कई वञे त जीअं ही शौक़ पंहिंजी बका बरक़रार रखी सघे। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV, सांगड़।